पिली बारगीन जी तरमीम कलदम करार सियासतदाननि ते नेब केस बहाल। सुप्रीम कोर्ट पीटीआई चेयरमैन जे नेब तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे नेब तरमीमुनि जे 10 मां 9 तरमीमूं कलदम करार ॾेई छॾियूं। अदालत 50 करोड़ जी हद मां घटि हुअण ते ख़त्म थींदड़ समूरा केस बहाल कंदे चयो आहे त समूरियूं ख़त्म इंक्वायरीज़ ऐं केस बहाल कजनि था। समूरा केस नेब अदालतुनि ऐं एहतिसाब अदालतुनि में ॿीहर मुक़ररु कजनि था। नेब खे 7 ॾींहनि में समूरनि रिकॉर्डनि लाॻापियल अदालतुनि ॾांहुं मोकिलण जो हुकुम 3 रुकनी बेंच में शामिल जस्टिस मंसूर अली शाह फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट कयो। निगरान हुकूमत बिजली चोरनि ज़ख़ीरा अंदोज़नि ऐं स्मगलिंग ख़िलाफ़ घेरो तंग करे वरितो आहे। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में अहम फ़ैसिला बॉर्डर ट्रेड जे हवाले सां पॉलिसी तरतीब ॾिनी वई। कंहिंखे बि गैर क़ानूनी तौर ते पाकिस्तान में रहण जी इजाज़त नाहे। गैर क़ानूनी परॾेहनि खे जल्द वापसि कयो वेंदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जूं इजलास बाद मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं स्मगलिंग जे ख़ात्मे ज़ख़ीरा अंदोज़नि ऐं मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कंदासीं। निगरान हुकूमत बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे कार्रवाई करे रही आहे। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान असांजो कमु नाहे। कचे में ऑपरेशन जो फ़ैसिलो ऑपरेशनल कमांड खे करणो आहे। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्त ईंदड़ हफ़्ते ॿुधणीअ लाइ मुक़ररु। फुल कोर्ट जोड़ण जो इम्कान। अॼु रिटायर्ड थींदड़ चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 8 रुकनी लार्जर बेंच दरख़्वास्त ते स्टे ऑर्डर ॾिनो हो। सुप्रीम कोर्ट लार्जर बेंच 14 सेप्टेम्बर ते केस जी ॿुधणी कंदी। नओं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां हलफ़ खणण बाद बेंच जोड़ींदो। कोयटा में सिक्योरिटी फोर्सिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जी ॾिवट दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। पाक फ़ौज जो हिकु सिपाही शहीद। ISPR मूजिबि 14 सेप्टेम्बर ते दहशतगर्दनि तरफ़ां सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो कयो वियो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾिवट में 3 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग दौरान पाक फ़ौज जे सूबेदार कैसर रहीम बहादुरीअ सां विढ़ंदे शहादत माणी। हिकु सिपाही सख़्तु ज़ख़्मी थी पियो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहे। बहादुर सिपाहियुनि जूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं असांजे अज़्म खे वधीक मज़बूत कंदियूं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर फॉरेंसिक डिवीज़न जे सॉफ्टवेयर जे गैर फ़ाल हुजण जो नोटिस वरितो। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चवे थो सॉफ्टवेयर गैर फ़ाल हुजण सां गोलियुनि जे ख़ौलनि जी जांच कीअं थींदी। ॿुधाए वञे त फॉरेंसिक मशीन जे सॉफ्टवेयर खे अपडेट करणु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। फॉरेंसिक मशीन खे अपडेट करण बाबति हुकूमत खे रिपोर्ट कई वई या न, निगरान वॾे वज़ीर जो पुछाणो। मालूम नाहे त नवाज़ शरीफ़ कंहिं डील तहत अची रहियो आहे या न। सदर आरिफ अलवी ख़त में चूंडुनि लाइ फ़ैसिलो न पर तजवीज़ ॾिनी आहे। ख़त जी ज़रूरत बाबति सदर ई ॿुधाए सघे थो। चूंडूं कराइण असांजो न पर इलेक्शन कमीशन जो कमु आहे। इलेक्शन कमीशन जल्द मुनासिब तारीख़ जो ऐलान करे। छा इलेक्शन कमीशन असांजी दरख़्वास्त ते चूंडुनि जी तारीख़ ॾींदी? KP ऐं पंजाब जूं निगरान हुकूमतूं क़ानूनी आहिनि। कानून साज़ी करणु पार्लियामेंट जो कमु आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो बयान। चवे थो असां हिकु ॾींहुं या महीनो रहूं, कानून मूजिबि रहंदासीं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जमहूरियत ते पको यकीन रखे थी। PP क़यादत ऐं कारकुननि जमहूरियत जी बहाली लाइ सभ खां वधीक क़ुर्बानियूं ॾिनियूं। बिलावल भुट्टो ॼाणे थो त नौजवाननि खे मुआशिरे में कीअं इज़त जो मक़ाम ॾियारिजे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी सियासत जो महवर पुठ ते पयल तबिको आहे। PP क़यादत ऐं कारकुननि बारूदी सुरंगूं अबूर कयूं पर जमहूरियत जो झंडो मज़बूतीअ सां पकड़ियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो जमहूरियत जे ॾिहाड़े ते पैगाम। चयाईं PP जमहूरियत लाइ कंहिं बि क़ुर्बानीअ खां न कीॿाईंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो पाकिस्तान लाइ नौजवान क़यादत खां सवाइ ॿी का चॉइस नाहे। पाकिस्तान जे 60% खां वधीक आबादी नौजवाननि ते ॿधल आहे। पाकिस्तानी अवाम जमहूरियत लाइ डिघी जिदोजहद कई आहे ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि।
जुडिशल कॉम्प्लेक्स हमलो केस इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत चौधरी परवेज़ इलाही के फौरी तौर पर आज़ाद करने जो हुक्म दे छो। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत में चौधरी परवेज़ इलाही की ज़मानत वाली दरख्वास्त बुधनी ATC परवेज़ इलाही की ज़मानत मंजूर करे वरती। प्रोसिक्यूटर पारां चौधरी परवेज़ इलाही की ज़मानत की दरख्वास्त की मुखालफत। अदालत पारां चौधरी परवेज़ इलाही की 20,000 रुपयनि के मुतलका एवज़ ज़मानत मंजूर। CIA पुलिस कराची में भत्तो वसूल करे हुंडी जरिए ईरान मुंतकिल कंदड़ गिरोह के 3 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। SSP CIA जुनेद शेख जो चवण है तो कराची में भत्तो वठंदड़ गिरोह के 3 जवाबदारन अनस शिराज और माजिद के गिरफ्तार किया वियो है। अरसलान ग्रुप कराची में रकम हुंडी जरिए ईरान मुंतकिल कंदो हो। वसीउल्ला लाखो और अहमद मक्सी ईरान में वेही ऑपरेट कन था। PTI अगवान हलीम आदिल शेख मलीर की अदालत में पेश। हलीम आदिल शेख के सचल थाने की पुलिस सेंट्रल जेल का अदालत में पेश किया। हलीम आदिल शेख के ठगी वाले केस में जमानत मंजूर। कराची में खंड जो ज़ख़ीरो कंदड़न खिलाफ रेंजर्स जो क्रैकडाउन। रेंजर्स जूं कराची के मुख्तलिफ इलाक़नि में कार्रवाइयों। 1 अरब का वधीक मालियत की खंड हथ। इस्लाम नगर बल्दिया टाउन ऐं हाबरीवर रोड ते 2 गुदामन ते छापा हया विया। मजमूई तौर ते 1,40,000 खंड जा बाचका हथ कया विया। खंड मुबैना तौर बलोचिस्तान रस्ते अफगानिस्तान मोकिलनी हुई। हथ कयल खंड वधीक कानूनी कार्रवाई लाइ सिविल इंतजामिया हवाले कई वई। खानवाहन लग शागिर्दियाणी ते वेशियाणो तशद्दुद कंदड़ उस्ताद मौतल ऐं गिरफ्तार। ॻोठ गाही खान जलबाणी जे स्कूल में उस्ताद बाबर खोखर शागिर्दियाणी रीमा जलबाणी ते तशद्दुद कयो, जंहिं सबब खेसि बेहोशी की हालत में अस्पताल नियो वियो हो। डायरेक्टर एजुकेशन वाक़े जो नोटिस वठंदे उस्ताद बाबर खोखर के मुअत्तल कयो। नवाबशाह रिपोर्ट करण जो हुकुम। खानवाहन पुलिस उस्ताद के गिरफ्तार करे लॉकअप करे छॾियो। कोटड़ी में साइट वारे इलाके बबर चौक में मुड़स पंहिंजी ज़ाल के मुबैना तौर क़त्ल करे छॾियो। मक़तूल नारी शबनम जी अमर नूर बानो संदसि मुड़स ते क़त्ल जो इल्ज़ाम लगाए छॾियो। अमर इल्ज़ाम लगायो आहे त शबनम पंहिंजे मुड़स साजिद सोलंकीअ खां नाराज़ थी असां वटि रहंदी हुई। संदसि मुड़स तशद्दुद कंदो रहंदो हो। चूंडको शहर में जवाबदार 2 नींगरनि के मुबैना तौर अगवा करे विया। अणॼातल मोटरसाइकिल सवार जवाबदार प्राइमरी स्कूल अॻियां 7 वरियनि जी ख़ानज़ादी ऐं 5 वरियनि जी रीना मल्ला खे अगवा करे विया। वारसनि पारां सोरा थाणे ते NC दाख़िल। दादू वेझो ॻोठ मोहम्मद पंवर में प्राइमरी स्कूल की छित जा चापुड़ किरी पिया। चापुड़ किरण सबब शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ज़ख़्मी। तिबी इमदाद ॾिनी वई। स्कूल इंतजामिया जो चवण आहे त बरसातुनि सबब स्कूल की इमारत ज़बून हाल थी वई। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ भले ॾिनो काका में महीनो अॻु 2 ॼणनि जे क़त्ल वारो मामिलो। क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि की अदालत ज़मानत रद्द करे छॾी। पुलिस 2 जवाबदारनि के गिरफ्तार करे वरतो। महीनो अॻु 2 भाइरनि शौकत काका ऐं महबूब काका के गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो। नौशरो फिरोज़ लॻ ॻोठ खोड़ जो रवासी शाहिद कलोड़ मुग़वी बाज़ियाब न थियो। धाड़ेलनि जी मुग़वी जे वारसनि खे फ़ोन 50 लख रुपया भुंग तलब। मुग़वी पौर जे माइटनि जो प्रेस क्लब वारो एहतिजाज बाज़ियाब करण जो मुतालबो। पिरियालू में उलरा जागीर बचाव बंद वटि ॻोठाणनि ते हथियारबंदनि जो हमलो। तज़लील हथियारबंदनि 2 ॼणनि जा शव पर कूड़े तज़लील कई। 1 ॼणो अगवा बाद बाज़ियाब। 2 ॻोठाणनि ग़ुलाम नबी कंदर ऐं अली हसन कंदर जी तज़लील कई वई। नौजवान अब्दुल अज़ीज़ पुट ग़ुलाम नबी कंदर के अगवा कयो वियो। केलनि जे बाग मां बाज़ियाब।